मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो ऐं अॼु असांजो महिमान आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब जन। अॼु असांजो मौज़ू आहे सूफ़ी। हिन सिलसिले जूं 4 कड़ियूं हुयूं जिन मां 2 असां बयानु करे चुका आहियूं ऐं अॼु उन सिलसिले जी 3 कड़ी आहे। हिन खां जेके 2 कड़ियूं अॻु में असां बयानु कयूंसीं उन्हनि मां हिकिड़ी ही तसव्वुफ़ ऐं ॿी हुई वहदतुल वजूद ऐं टीं आहे अॼु सूफ़ी ऐं चौथी आख़िरी कड़ी असांजी हूंदी पैगामी सिंध। हलूं था पंहिंजे प्रोग्राम ॾांहुं। जहिड़े तरह सां अॼु असांजो प्रोग्राम जो मौज़ू आहे सूफ़ी, उन हवाले सां हिकिड़ो सुवालु आहे त सिंध जे सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे बेत जी हिकु सिट आहे त सूफ़ी ला कूफ़ी। उन इस्तिलाह खे तव्हां कीअं था ॾिसो? ही सूफ़ी लाकूफ़ी कोन भांइसि केरु। सूफ़ी सच ऐं सूह मोहबत मौसीक़ी खे को बि दुनिया जो जाबिर फतह न करे सघियो आहे। सूफ़ी मोहबत जा कमल पोखींदा आहिनि। मोहबत ख़ुदा जो वजूद जो सबूत आहे। सूफ़ी जी मोहबत शाइरी आहे। ही दरवेश दीवाना सूफ़ी इश्क ऐं मोहबत जा पुॼारी आहिनि। ही वहदतुल वजूदी सूफ़ी जंहिंजो उत्साह हिन दुनिया में जरकी रहियो आहे। सूफ़ी सचाईअ जी तलाश, हर मज़हब सचाईअ जी किरन हूंदो आहे। साइंस केॾी तरक़ी कई आहे पर दुनिया में सूफ़ीअ जी शाइरी ऐं ख़्याल तख़लीक़ नथा करे सघनि। जंहिंजा हसीन ख़्याल आहिनि, हाफ़िज़ हुजे, रूमी हुजे, शाह सचर सामी, जुनैद बगदादी, हसन बसरी, मंसूर सरमद, बाज़ीद बिस्तामी, दाता गजबख्श। हाणे उन में भिटाईअ जो जेको शेर आहे, जेतूं बेतबाहीं से आयतूं आहिनि, नियो मन लाहीं पिरियां सदे पार। सूफ़ीअ जी जेका मोहबत हूंदी आहे उहा कहिड़े पैमाने जी हूंदी आहे? सर, सूफ़ीअ जी मोहबत आफ़ाक़ी हूंदी आहे। सूफ़ीअ जो अज़ीम पैगाम इश्क खे न विसारींदा। हिन ऊंदाहीअ खे ख़तमु कयो ऐं क़िबल खे बुलंद रखियो। जंहिंजे पहिरीं दीदार लाइ इंसानियत सिकंदी आहे। दुनिया जे फातिहनि हर शइ फतह करे वरिती पर सूफ़ीअ जे फ़िक्र खे फतह न कयो। सूफ़ी नेगेटिव सोच ख़िलाफ़ जिदोजहद कई आहे। मोहबत, अख़ुवत, तमीरी ऐं मुआशरे जे ख़ुशहालीअ लाइ जिदोजहद कई आहे। उन जे मुआशरे जे भलाईअ लाइ दिलि खे नरम ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत लाइ वक़ुफ़ करे छॾियो आहे। जॾहिं पहिरियों माण्हू या को इंसान ख़ादिम थींदो त पोइ हो मक़दूम थींदो। सर, असां जॾहिं पंहिंजे हिन मुआशरे में हीअं अखे डोड़ायूं था, इन मुआशरे जे अंदरि जेको सूफ़ियुनि जो हिकिड़ो किरदारु या उनजो जेको रवैयो रहियो आहे, नज़र अचे थो त उन्हनि जे इन रवैये इंसाननि ते वॾो हिकिड़ो असरु छॾियो आहे। रूमी वॾो शाइर हो ऐं पाण रक्स कंदो। लतीफ़ दुनिया जो ऐं हिन ख़िते जो मुफ़किर हुयो। लतीफ़ जे शाइरीअ जो जेको मर्कज़ हूंदो उहो हारी हूंदो, मज़दूर हूंदो। हुन जे शाइरीअ जी जेका मर्कज़ आहे उहो औरतूं, जहांगीरा, मारवाड़ा, जोगीअड़ा, सो रामकलीअ में जेको आहे सो हुनजो जेको मर्कज़ आहे उहो घणा हुनजा जेके किरदार आहिनि या शाइरीअ में उहे जेको आहे सो जोगी रहिया आहिनि ऐं हुनजो शाइरीअ जो मर्कज़ हमेशह ग़रीब माण्हू रहियो आहे। ऐं हुन सुरमारीअ में मारीअ जी पहिरीं मोहबत खेत सां हूंदी। जॾहिं की उमिरि जे क़ैद में आई त हुनजो मर्कज़ उहो वतन थी वियो। हाणे उन वतन खे हुन भिटाईअ उन सुर मारीअ में हिकिड़ो शाह रिसाले में सुर हिकिड़ो तरतीब थियल आहे। उन में आहे
सजण ऐं साणियूं के अणासी न विसरे, हेफ़ तनी खे हो वतन जन विसारियो। सूफ़ी पुल ठाहींदो आहे मोहबत जी, तकबर इंसान खे तबाह कंदो आहे, आजिज़ जी ख़िदमत पैदा कंदी आहे। सर मौलाना अबू अल कलाम आज़ाद चयो आहे त हुकुमरान जी तलवार ऐं मुफ़्तीअ जो कलम हर दौर में गॾु गॾु कमु कंदो रहियो आहे। सर मौलाना अबुल कलाम आज़ाद किताब आहे उनजो सरमन शहीद, उन में मौलाना साहब लिखियो आहे ऐं चयो आहे त जॾहिं हाकुम खून जी रांदि खेॾंदो आहे त हाकिम ऐं मुफ़्तीअ जो कलम ऐं हाकिम जी तलवार गॾु कमु कंदी आहे। उहो सिलसिलो अॼु जे मिडल ईस्ट में उहो जारी आहे। हिन वक़्तु अमेरिका साम्राज्य उन में वॾे में वॾो जेको पेट्रो डॉलर आहे उहो काफ़ी हिसा आहिनि, उन्हनि ते उहो ख़र्चु करे ऐं हू तक़रीबन हमेशह हुनजी जेका पॉलिसी रही आहे उहो हुकुमरान सां उहो गॾु रहिया आहिनि। पोइ उहो तारीख़ में हिननि सरमद खे कुहायो, शेख अतार जो सिर वधायूं, ज़करिया यूसुफ ऐं शम्स सनान बिलावल इमाम हुसैन जी शहादत, शाह इनायत ऐं जी शहादत। फारसीअ जो शेर आहे त ए इश्क तुंहिंजे करे कोन था ऐं कोठे ते चढ़ी मुंहिंजो दीदार कंदा। सर मशहूर ऐं मारूफ़ किताब नहजुल बलागा में हज़रत अली शेर खुदा अलैहिस्सलाम जन अल्लाह ताला जी इबादत जे लाइ छा चयो आहे? नहजुल बलागा हिकिड़ो तारीख़ी किताब आहे, उन में हज़रत अलीअ जा लॻभॻि 300 ख़ुतबा ऐं कुझु कौल हुन में दर्ज थियल आहे। उन में जेको लेसन आहे या टाइटल आहे उहो अलाह साईं जे बारे में त असीं इबादत कुझु माण्हू अलाह जे इनाम ऐं लालच ऐं ताजर जे बुनियाद ते कंदा आहिनि, कुझु अलाह साईं जे सज़ा जे बुनियाद ते इहे ग़ुलाम वारी इबादत कंदा आहिनि। असीं रूह जे तरक़ीअ लाइ इबादत कंदा आहियूं। अलाह ज़ात अवल में आहे, आख़िर में आहे ऐं ज़ाहिर में आहे, बातिन में आहे। सर मशहूर ऐं मारूफ़ आहे त सिंध सूफ़ियुनि ऐं दरवेशनि जी सरज़मीन रही आहे, पर हींअर सूफ़ियुनि ऐं दरवेशनि जी सिंध जी जेका हालत आहे उहा निहायत ख़राब नज़र अची रही आहे। चांडो की रात आहे, सिंधू दरिया शाह सचल ऐं सामी ही मौजूदा सिंध ते ॻाल्हाए रहिया। हाणे उन में जेको लेसन हुयो उहो इहो आहे त सरज़मीन सिंध जी ज़मीन वीरान, हथियार, बुख ऐं मायूसी। सिंध में जी हालत कबीलाई दहशतगर्दी ऐं सिंध नासूर में तब्दील थी आहे। मुआशरे में वधंदड़ अदम बर्दाश्त, बेअसी, नाइंसाफ़ी वध चढ़ियल आहे। मसूम ज़िंदगियूं सिंध दरवेश दीवाननि जी उन्हनि जी जेका धरती आहे उनखे अमन थो घुरिजे। असांजे शहरनि ऐं ॿाराणियुनि में वीरानी ऐं हथियार, ईअं राति हुजे ॾींहुं हुजे ऐं उहे कम उहे उन ते असरअंदाज़ आहिनि हिन सॼे मुआशरे ते। हाणे उन लाइ शाह सचल सामी जो जेको पैगाम आहे उहो हिन वक़्तु ॼणो असां विसारे चुका आहियूं, जेको शऊर जी सिंबाल आहे, अलामत आहे।